नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त काल झिरक पुलिस पारां झिरक साइड लॻ के बी फीडल वाह मां निकरंदड़ पुराणे लाश जी सुञाणप सैयद अमजद शाह वल्द सईद हुसैन अली शाह रहंदड़ सीता रोड तालका खैरपुर नाथन शाह ज़िलो दादू तौर थी है, जंहिंजी सुञाणप संदुस भाउ रोज़वान शाह पारां कई वई है। जंहिं ॼाणायो आहे त संदुस भाउ हिकु हफ़्तो 3 जून ते कोटड़ी शहर आयो, जितां गुम थी वियो। संदुस ॻोल्हा बाद संदुस काल लाश के बी फीडरल मां मिलियो है। हिन पिण क़त्ल जो शक ज़ाहिर कंदे SHO झिरक मोहम्मद अली चयो है त मुज़ाकरा शख्स जी सुञाणप संदुस भाउ पारां कई वई है। हिननि चयो त लाश लावारिस ॼाणाए ईदी सेंटर कराची मोकिले छॾियो है। वारिस हाणे लाश उतां वसूल कंदा। हिन चयो त असां पंहिंजूं समूरियूं घुर्जूं पूरियूं करे छॾियूं आहिनि, बाक़ी फ़ौती शख्स जा वारिस केस दाख़िल कराईंदा त केस दाख़िल कंदासीं, जिन पिण क़त्ल जो शक ज़ाहिर कयो है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।